सॻियूं विच शहर मां ॾींहं ॾिठे जो कारोबारी शख़्सियत सैयद नूर अली शाह जी हवेलीअ मां ॾींहं ॾिठे जो 70 लख रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान चोर ॿुहारे विया। इन हवाले सां मुतासिर सैयद काज़िम अली शाह चयो त वॾे भाउ जी फ़ौतगी सबबि अभाणे ॻोठ वियल हुयासीं। घर ख़ाली हुजण सबबि नामालूम चोर घर में पियल 70 लख के सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ शहरिन मियां असदुल्ला चनो, लाल बख्तियार ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो आहे त खैरपुर ज़िले जे सुबुदेरो थाणे जी हद में ख़ासि सॻियूं पुलिस चौकी हद ॾोहारियुनि ऋण ॿारे छॾियो आहे, जिते वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। जॾहिं त पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकार आवाम जी जानो माल जी हिफ़ाज़त करण बजाए पुलिस जी ड्यूटी खे कारोबार बणाए रिश्वत जो दुकान खोले वेठल आहिनि। हुननि वधीक चयो त ॾोहारी बेख़ौफ़ थी ॾींहं ॾिठे जो विच शहर मां लखे रुपयनि जी ॾोही वारदात सर अंजाम ॾियणु इहो साबित करे थो त पुलिस संदन साथारी बणियल आहे, जे सबबि खुलेआम ॾोह कनि पिया। शहरिन एसएसपी खैरपुर ऐं डीआईजी सखर खां मुतालबो कयो त फौरन नोटिस वठी थियल ॾोह वापसि कराए अमन अमान जी सूरतहाल खे बहाल करे शहरिन ऐं इलाइक़े वासियुनि अंदरि पैदा थींदड़ बेचैनी ख़तम कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।